ज़ख़र ज़िले पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मूंसां गॾु शहीद दौदो सोमरो वेलफेयर ऑर्गेनाइजेशन ओल्ड तालके सीनियर नायब सदर काशिफ हुसैन सोमरो साहब, न्यू तालके जा जनरल सेक्रेटरी नज़ीर अहमद सोमरो साहब मौजूद हैं, ॿिया कारकुन मौजूद हैं। कुछ ॾींहं पहिरियां जेको कशमोर में हिकु वाक़ियो पेश आयो आहे, मासूम गुलड़न जहिड़ी न्याणी 4 सालनि जी अलीशा सां जिनसी दरिंदनि जेको आहे त निशानो तशदुद कयो आहे ऐं 4 सालनि जी मासूम न्याणीअ सां जिनसी इंतज़ामी कई आहे, उनजी असां सख़्त वज़न में मज़म्मत कयूं था ऐं असां सफ़ाई ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयूं था त अहिड़नि पकड़नि जे ख़िलाफ़ हिकु क़रारदाद पेश कई वञे असेंबलीअ में। उहा जेकी हिननि खे सज़ा मिले थी फांसीअ जी, उहा बंदि कमरे में मिले थी। उन्हनि जे करे इन्हनि पकड़नि ते मतिलबु जेको आहे त को बि माना फ़र्क़ु थो पए। असां इहो मुतालबो कयूं था त इन्हनि पकड़नि जे ख़िलाफ़ भरे चौक ते वरी बाज़ार में इन्हनि खे फाई ॾिनी वञे त जीअं ॿिया पकड़ बि इन अपराधनाक सज़ा ॾिसी करे उहे बि माना इंसान थी वञनि। ऐं असां हुकूमत खां मुतालबो कयूं था त इन पकड़नि जे ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कानूनी कार्रवाई करे अलीशा खे मासूम अलीशा सां मुगल सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में शहीद दौदो सोमरो वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान पूरे पाकिस्तान में गुज़ारियल मिलनि सघे।